जी बिल्कुल। हिकिड़े पासे भिटशाह जी नगरी में लोड शेडिंग जो आज़ार है। दुकानदार वापारी ऐं शहरी तमाम घणो परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। त ॿिए पासे लॉकडाउन जे करे जेके शहर ऐं दुकान जेके बंदि कराया था वञनि, उन्हनि जे करे जेके दुकानदार ऐं वापारी ऐं दर्ज़ी आहिनि ॿीणा तकलीफ़ुनि में अची विया आहिनि। हिन वक़्तु असीं भिटशाह जे मुख़्तलिफ़ दुकानदारनि ऐं दर्ज़ीनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उहे लॉकडाउन ऐं भिटशाह जी नगरी में लोड शेडिंग जे आज़ार जे करे केतिरे हद ताईं हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। को कमु न पिया करे सघूं। हिकु त लाइट कोन्हे। अगरि जे असांखे टाइम ॾिनो वियो आहे सुबुह जो 6 खां 6 ताईं, त उन दौरान लाइट हले ई कलाक ॿ थी। उन में असांजो कुझु बि नथो थिए। कमुकार ॾिसो पिया तव्हांजे अॻियां आहे, मशीनूं इहे ख़ाली पियूं आहिनि, कमु सॼो रहिजी पियो आहे, तमामु घणा डिस्टर्ब आहिनि। सुबुह जो जीअं चवंदा वरी शाम जो 6 खां पोइ लॉकडाउन थिए थो। 6 बजे असां वरी हलिया वञूं था घर, वधि में 5-6 जोड़ा ठाहियूं था, वरी घर वापसि वञी हलिया वञूं था। बसि असां हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदारा असांखे कुझु न कुझु साराह करनि। 2 कलाक लाइट हले थी, 4 कलाक लाइट बंदि आहे ऐं असांजो कारोबार मुकमल बंदि आहे। हाणे बि लाइट ठुप कोन्हे, कमुकार सफ़ा डाउन लॻो पिया। सॼे ॾींहं में असां तक़रीबन बसि 2 कलाक 2.5 कलाक कमु कंदा आहियूं। हिकिड़ो वॻो 2 वॻा मस कढंदा आहियूं। सॼे ॾींहं में 8-10 कलाकनि जे दौरान कलाक या 1.5 कलाक लाइट हले थी। बक़ाया 6 कलाक 7 कलाक लाइट कोन हूंदी आहे। असांजो मुतालबो इहो आहे त लाइट सही नमूने सां हलाई वञे त कमुकार सही नमूने सां थी वञे। गवर्नमेंट खे मुतालबो कंदासीं त असांखे हाणे ओचितो लॉकडाउन जे बारे में ऐलान थियनि पिया त असीं कमु वठियो वेठा आहियूं, असीं क़ाबू लॻा पिया आहियूं। गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे असीं जेको मज़दूर माण्हू आहियूं, दर्ज़ी आहियूं, इन्हनि ते कुझु रिआयत कई वञे। जी बिल्कुलु। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकु पासे भिटशाह जी नगरी में लोड शेडिंग जो आज़ार आहे ऐं लाइट न हुअण जे करे ईद जो मौक़ो आहे। हिते जेके रमज़ान अल बाबरकत महीने में जेको कारोबार आहे दर्ज़ियुनि जो, दुकानदारनि जो, वापारियुनि जो, उहो तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे। त ॿिए पासे तव्हां हिन कैमरा जी अक्सां ॾिसी रहिया आहियो त हिते जेके वापारी आहिनि, दर्ज़ी वेठल आहिनि, उहे तमामु घणो परेशान आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हिकु पासे लोड शेडिंग जो आज़ार आहे त ॿिए पासे किरोना वबा जे करे जेके दुकान आहिनि, जेको असांजो कारोबार आहे शाम जो 6 बजे बंदि करायो थो वञे। हिननि जो इहो मुतालबो आहे त असां भिटशाह जी नगरी में जेको लोड शेडिंग जो आज़ार आहे उहो बि ख़तमु करायो वञे ऐं दुकानदारनि ऐं दर्ज़ियुनि खे रिलीफ ॾिनो वञे ऐं जेके दुकान राति जो 6 बजे बंदि कराया था वञनि, घटि में घटि उहे 10 बजे ताईं दर्ज़ियुनि खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं ईद ताईं ही पंहिंजो कारोबार करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़।